फ़कीरो सोलंकी हिकु मशहूर मुजस्मे साज़ आहे जेको सिंध जे शहर टंडे अलायार सां वास्तो रखे थो। हिन मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा मुजस्मा ठाहिया आहिनि, जिन में अलामा इक़बाल, बेनज़ीर भुट्टो, क़ाइदे आज़म, ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं ॿिया शामिल आहिनि। हू न रुॻो मुजस्मे साज़ पर सुठो मुसविर पिणु आहे। फ़कीरे जो हिकु ताज़ो शाहकार बेनज़ीर भुट्टो जो मुजस्मो आहे, जंहिंखे लाड़काणे में लॻायो वियो आहे। हीउ मुजस्मो संदसि बेनज़ीर भुट्टो लाइ एहतराम जो इज़हार आहे। लाड़काणे में पीपुल्स पार्टी पारां SP चौक ते अॻूणी वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जो मुजस्मो लॻायो वियो, जंहिं बाद हाणे चौक जो नालो तब्दील करे स्टेच्यू ऑफ डेमोक्रेसी चौक रखियो वियो आहे। फ़कीरे जो मक़सदु हो त बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारे ॾिहाड़े खे यादगार बणाए संदसि ख़िदमतुनि खे क़ौम साम्हूं पेश करे। मुजस्मे साज़ीअ जो फन खेसि कुटुंब वटां विरसे में मिलियो आहे। संदसि वॾड़ा बि मूर्ति साज़ हूंदा हुआ। संदसि घर में ई स्टूडियो ठहियल आहे, जिते हू महिनत ऐं शौक़ सां कमु करे थो ऐं चाहे थो त पंहिंजे फन ज़रिए मुल्क जो नालो रोशन करे। फ़कीर सोलंकीअ जो कमु संदसि सलाहियत ऐं तख़लीक़ जो सबूत आहे। हिन मिटीअ खे ज़िंदगी ॾिनी आहे ऐं इन में पंहिंजे अहसासनि जो इज़हार कयो आहे। संदसि मुजस्मा न रुॻो हुन जी सुञाणप पर तारीख़ जी अकासी बि कनि था।